जीअं त इन्हनि सामूंडियुनि जो इहो सफ़र त असां समाज में अॼु बि इहो रवाजु आहे त छो न शादी कंहिंजी थींदी आहे त उनजी जेका ॿी राति थिए थी लावण खां पोइ त उनखे निखेती चइबो आहे। त उन घोट ऐं कुंवार खे घोट जो जेकॾहिं घर केतिरो मुफ़ासिले ते आहे त उनखे जेका अजरक या बांधणो उन औरत खे जेको ओझल हूंदो आहे त उन्हनि जा पलांद जेके आहिनि छेड़ा उन्हनि खे ॻंढ ॾेई ऐं उहे औरतूं जेके आहिनि उन कुंवार खे ऐं घोट खे पलो ॾेई जेको सो निखेड़े वठी पंहिंजे घर घोट जे शिफ्ट कंदियूं आहिनि। त हिन बैत मां इहो साबित थो थिए त वणझारे जी उन राति निखेती बि हुई पर होॾां सफ़र जो सायो आहे पंहिंजे संगत सां दोस्तनि सां वचन आहे त सफ़र ते गॾिजी हलंदासूं ऐं हू उन्हनि सां रवानो पियो थिए त उन औरत जी उन सां कहिड़ो असरु थियो हूंदो। छा साईं हीअं थो ॿुधाए त वणझारे जोए सा सिरे सुख मसु थी कॾहिं जीअं उतर ओहिरा करे तीअं झिॼो झिॼो पोए का प्रीअ खे चोए त छेड़ा छोड़ मसु परी। वाह साईं जी वाह लतीफ़। वाह।